असांजी कोशिश आहे त अवाम खे वधि खां वधि रिलीफ ॾिनो वञे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डिप्टी कमिशनर क़शमोर منور मठियाणी स्पेशल कमेटी जे इजलास दौरान कयो। तफ़सील मूजिबि डिप्टी कमिशनर ऑफिस में स्पेशल कमेटी बाबति इजलास थियो, जंहिं में लिटिगेशन, सेफ हाउस, मेंटल ऐं माज़ूर माण्हुनि, नांग ऐं कुते जी वैक्सीन, फैक्ट्रियुनि ऐं सिरनि जे भट्ठनि ते कमु कंदड़ लेबर जे फ़लाह बाबति मुतलिक़ गॾिजाणी थी। गॾिजाणी में वास्तेदार अमलदारनि पंहिंजूं माहवार रिपोर्टूं पेश कयूं, जिन ते ग़ौर वीचार कयो वियो। उन मौक़े DC गॾिजाणी सां ख़िताब कंदे चयो त सेफ हाउस में घुर्बल ज़रूरतनि जी लिस्ट फ़राहम कई वञे त जीअं उन ते ग़ौर करे सघिजे। मेंटल ऐं माज़ूर माण्हुनि जा केस पुलिस वटि दर्ज कराइनि ऐं जेकॾहिं इलाज जी ज़रूरत आहे त इस्पताल दाख़िल करायो वञे। हिन सिहत खाते खे हिदायत कई त नांग ऐं कुते जी वैक्सीन जी फ़राहमी खे यक़ीनी बनायो वञे ऐं उन जी एक्सपायर तारीख़ पिणु चेक कई वञे। लेबर खाते हिदायत कई त फैक्ट्रियुनि ऐं भट्ठनि कमु कंदड़ मज़दूरनि खे मज़दूरी नथी ॾिनी वञे त उन्हनि खे मुनासिब मज़दूरी अदा कई वञे ऐं सड़ियल मज़दूरनि जो पिणु इलाज जो तदारक कयो वञे।